अस्सलाम वालेकुम दोस्तों ही मां मदई जी जिंदो देरो बाईपास जो सखर लाड़काणो रोड उन ते बीठो ही जिंदो देरो बाईपास वटि जेका हे टुकरो हूंदो ॾाढो माना गंद किचिरो पयल हूंदो हिन वक़्तु ॾाढो ख़ूबसूरत उनखे बणायो वियो आहे टाउन मदई जी जे तरफ़ां हिते हिकिड़ो नंढो ग्रीन पार्क माना ग्रीन बेल्ट ठाहियो वेंदो मुंहिंजे ख़्याल में उन हवाले सां हीउ नंढिड़ो कमु थियल आहे हीउ जेको आहे उन हवाले सां हीउ फुआरो जेको विच ते माना लॻियल हूंदो आहे उनजी हिकिड़ी बिल्डिंग ठही वई आहे तयारु थी वई आहे उनजो हिकिड़ो कमु पर अञा मुकमल तयारु न आहे पर काफ़ी कुझु माना तयारु थी वियो आहे हे मां तव्हांखे उनजो थोरो मंज़रु ॾेखारियां हीउ जेको आहे हिते पाणीअ जी टूटी ॿूटी लॻियल आहे हितां फुआरो लॻंदो हीउ हिकिड़ो माना जेको आहे डिज़ाइन त बहितरीनु ठहियलु आहे ऐं अधु में कमु छॾियलु आहे इंशाअल्लाह ताला कमु जेको आहे उहो थोरो टाइम में पूरो थींदो हीउ जेको आहे त तव्हांखे मां ॾेखारियां त हितां जो जेका डिज़ाइन थोरो ग्रीन पार्करी हितां ठाहींदी लॻे ईअं थो त हिते गुल ॿूटा रखिया वेंदा थोरो शबर वग़ैरह थींदी हितां जेको आहे गाॾी जी पार्किंग ऐं क्रॉसिंग थींदी ऐं उनखां पोइ जेको आहे हितां परियां बि हिकिड़ी इन्हनि जेको आहे हिकिड़ो माना पार्क थोरो शबर साई ठाहिण जे हवाले सां हिकिड़ो इंतिज़ामु थियल आहे मूंखे इंतिहाई ख़ुशी थी थिए त हीउ जेको आहे टाउन जे तरफ़ां बहरहाल भली जा नाक़िस मटीरियल इस्तेमालु थियल हुजे उनजो कोई इशू न आहे पर ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो बुनियादु थी वियो हाणे ही रिपेयरिंग थींदो या सपोज़ कयो माना हीउ ड्रही वरी ॿीहर ठही सघे थो हे जेको आहे पाणी वग़ैरह जो इंतिज़ामु माना जेको आहे न पाणी सप्लाई मुंहिंजे ख़्याल में थियल आहे हीउ टूटी ॿूटी लॻियल आहे ॾिसूं त टूटीअ मां पाणी अचे थो वाह वाह पाणी वग़ैरह बि अचे थो हीअ टूटी आहे मुंहिंजे ख़्याल में हिन में शबर वग़ैरह जेको आहे उहो लॻंदी इंतिहाई ख़ूबसूरत माना बहितरीनु हीउ जेको आहे सखर खां लाड़काणो जेको आहे जी तरफ़ ही बाईपास रोड वञे थो हिते जेका वॾी ज़रूरत ही हिन टुकर खे सींगारण ऐं संवारण जी मां सम्झां थो पियो त हीउ हिकिड़ो इंतिहाई बहितरीनु टाउन कमेटी मदई जी जो जेको आहे क़दम आहे ऐं मां सम्झां थो पियो त परे पासे ॾों बि हे ओभारे पासे ॾों आहे ऐं ओलाहे पासे ॾों बि अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो ग्रीन बेल्ट जेको आहे ठाहिण जे हवाले सां कमु हले थो हीउ टाउन जो जेको हिन वक़्तु ट्रेंड थियो आहे NIT मुंहिंजे ख़्याल में या तक़रीबन को 2-3 करोड़नि जी आहे ऐं हिते जेको आहे हर करोड़ जी हिकिड़ी NIT ट्रेंड थियल आहे उहो हिते कमु जेको आहे थींदो इंशाअल्लाह हे बसि तकमील जे मराहिल में आहे बाक़ी इंशाअल्लाह ताला 2-3 ॾींहंनि में हिनखे वरी अञा रंग रोगन थींदा ॾाढो ख़ूबसूरत लॻंदो माना जेको आहे हितां